सूबाई वज़ीर जाम ख़ान छोरो जे भाउ मोहम्मद बख़्श उर्फ़ बाबल छोरो खे शोरा बिरादरी जे चंग मुड़सीअ जी पग ॿधाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। हिन तक़रीब में वॾे वज़ीर समेत सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा ऐं ॿियनि शिरकत कई। रईस दीदार छोरो जे वरसी जे मौक़े ते ॻोठ करण ख़ान छोरो में दस्तारबंदी जी रस्म में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा सरदारी पग जो पहिरियों वर ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पटके जो ॿियो वर ॾिनो, जॾहिं त सरदार अलीगौर ख़ान महर टियों वर ॾिनो। सरदारी पग ॿधाइण वारे हिन तक़रीब में सरदार मंजूर ख़ान पंवर, सरदार जाम तमाची उनड़, सरदार बुरहान ख़ान चांडियो, मोहम्मद ख़ान जुणेजो, सरदार हाकिम ख़ान नुहानी, पीर अमजद शाह जिलानी, सोराब सरकी, पीर ऑफ रानीपुर, पीर ऑफ लंवारी शरीफ, राणा हमीर सिंह, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, मंजूर वसाण, सईद गनी, एजाज जखरानी, इस्माइल राहू समेत निसार खोड़ो, अरबाब लुत्फुल्ला ऐं ॿियनि शिरकत कई। वडेरे रईस दीदार हुसैन ख़ान छोरे जे फर्ज़ंद वडेरे मोहम्मद बख़्श खे राज जो ऐं कबीले जो ऐं अवां सभिनि जे मोहबत जो सरदार मुक़ररु करण लाइ उनखे पग जी रस्म अदा कई अथऊं, जेको हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो आहे ऐं हिकिड़ो अहसन क़दम आहे। यकीनन कबीले जो सरदार त को हिकिड़ो ई थी सघे थो ऐं उहो बि सभिनी खां बहितरु आहे जंहिं ते सभई मुतफ़िक़ हुजनि। अॼु शोरो बिरादरी जी तरफ़ों साईं मोहम्मद बख़्श ख़ान शोरो उर्फ़ बाबल ख़ान खे सरदारी जी पग पाराई वई आहे। इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे, पर उन एज़ाज़ सां गॾोगॾु मां साईं खे ॿुधाईंदुसि त इहा वॾी ज़िमेदारी आहे। सॼे कबीले खे, सॼे बिरादरी खे ऐं उन सां गॾु सिंध में आबाद जेके ॿियूं बिरादरी आहिनि उन्हनि सां गॾु इंसाफ़ सां हलणु, उन्हनि जी सार संभाल करणु, इहा वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे जेकी अॼु तव्हां ते पई आहे। साईं मखदूम कुबला जमील ज़मा साहब जन जा ऐं वज़ीर आला साईं मुराद अली शाह जो ऐं साईं राशिद शाह साहब जो ऐं सभिनी दोस्तनि जो, अरबाब साहिबान जो, ॻोठनि जे चङनि मुड़सनि जो, राजनि जा माण्हुनि जे, सभिनी ॻोठनि जे राजनि जे ऐं सॼी बिरादरी, शोरा बिरादरी, दोस्तनि भाइरनि जो ऐं थोराईंदो आहियां। वॾी महिरबानी तव्हां सभु शरीक थिया, दोस्तनि खे, भाइरनि खे, ऐं इहो अर्ज़ु कंदुसि ऐं शोरा बिरादरी खे इहो अर्ज़ु कंदुसि ऐं महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾांहुं तवजो वधाइनि ऐं अजाइन शयुनि खां, मंशात खां ऐं ॿियनि अजाइन फैलनि ते उन्हनि ते नज़रदानी रखनि। तक़रीब में शोरा बिरादरी जे माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ राज्यनि जे चङनि मुड़सनि, असेंबली मेंबरनि, कबीलाई सरदारनि ऐं पीरानी गादियुनि जे सजादा नशीननि शिरकत कई। हैदराबाद में दस्तारबंदी जी हिन वॾी तक़रीब खे सियासी पावर शो तौरु ॾिठो वञे।